भरिसां मच्छी बुढो वारे इलाइक़े में 22 ॾींहं पहिरियां हथियारबंदनि पारां धोखे सां घुराए अगवा कयल ॻोठ पीरबख्श सुजरा रवासी मज़हर अली जाफ़री ऐं संदसि दोस्त ख़ैरपुर रवासी नवाज़ अली पयार के ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस हिन वक़्त ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। मुग़ियुनि जे घरनि में कोराम ऐं सोग वारी सूरत हाल आहे। जाफ़री बिरादरी जे मुग़ी मुज़ाहिरीन साईं बख्श जाफ़री, अली गुल जाफ़री, हज़ार ख़ान जाफ़री, अली बख्श जाफ़री ऐं ॿियनि GTN वेब न्यूज़ के दाईंदे चयो त असांजे मुग़ियुनि खे अगवा थिए 22 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं पुलिस अगवा वाक़े जो केस वठण खां बि इनकारी आहे। उन्हनि वधीक दाईंदे चयो त असीं मुग़ियुनि जे केस जे हवाले सां DIG लाड़काना सां बि मुलाक़ात कई। DIG साहब यकीन ॾियारियो हो त वाक़े जो 2 ॾींहंनि में केस दाख़िल थी वेंदो, पर हिन वक़्त ताईं ज़िले कश्मीर करमपुर पुलिस वाक़े जो केस दाख़िल करण खां इनकारी आहे, जेका हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे। उन्हनि IG सिंध, DIG लाड़काना, SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त असांजे नौजवाननि जे अगवा वाक़े जो नोटिस वठी खेनि तुर्त बाज़ियाब करायो वञे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।